का रिवायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान करीम जो आयतों पंजा फरमान मुबारक सीने जे खोलन जे मुतालिक बयान फरमाया है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फमन युरिदिल्लाहु अन यहदियहु यशरह सदरहु लिल इस्लाम। हबीब करीम फरमायो दरब करीम कुरान करीम में फरमायो तमन युरिदिल्लाहु अन यहदियहु जंहिंखे रब करीम हिदायत ॾियण जो इरादो फरमाईंदो आहे यशरह सदरहु लिल इस्लाम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त रब करीम उन जे सीने खे इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आहे। छा कंदो आहे उन जे सीने खे इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आहे। इस्लाम जी मोहब्बत सीने में अचे यकीन ॼाण त अल्लाह उन सां हिदायत जो इरादो फरमायो ऐं जेको कलमो पढ़ी बे इस्लाम ते ताना हणे खोड़ सारा अहिड़ा मुसलमान बि अथव पढ़न कलमो मुस्तफा करीम जी ज़ात ते ऐं पोइ थोरी घणी ॻाल्हि ते इस्लाम ते हमला। अॼुकल्ह ॾिसो सिंधु देश जे इन नाले वारे मकर ऐं फ़रेब में छा थी रहियो आहे। असां जी मुस्लमानियत ते कीअं हमला थी रहिया आहिनि। हीअ धरती सुहिणी सिंध असांजी मान वारी धरती आहे। ये धरती इज्जत ऐं मान वारी धरती है, मेहमान नवाजी वारी अल्लाह जे वलियन जी धरती आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही वतन असांखे असांजी जान खां प्यारो पर इन जे मोहब्बत जे नाले ते जेकॾहिं केर इस्लाम ते हमलो करण चाहे मुसलमान खे इहा ॻाल्हि कतई पसंदि कान्हे। तव्हां ॾिसो हिते छा थींदो आहे जॾहिं बि कंहिं गैर मुस्लिम जे मथां का तकलीफ़ आई को मसलो थियो उन ये टाइम ते छा थींदो आहे जो हिते बाहि परी वेंदी आहे त इस्लाम दहशतगर्द मुसलमान जेके आहिनि से हीअं था कनि रुगो इस्लाम ते हमला थींदा पर अल्लाह जी पनाह जेकॾहिं वरी कंहिं मस्जिद जे मथां हमलो थिए कॾहिं को इस्लाम जे मथां हमलो थिए इस्लाम जे मथां जेकॾहिं के ताना हणनि के पाबंदियूं लॻनि उन ये टाइम ते मजाल आहे जो इन्हनि जे वात मां बिणक बि ॿाहिरि निकिरे आहे न। इन जो मतलब छा समझिजे हबीब करीम जा प्यारा उम्मतियो इस्लाम सां जंहिंजी मोहब्बत आहे समझो त अल्लाह करीम उन सां हिदायत जो इरादो फरमायो पर हुजे मुसलमान वरी इस्लाम ते ताना हणे कॾहिं चवे त इस्लाम दहशतगर्दी थो सेखारे कॾहिं वरी चवे त सही अमेरिका हेड़ो मुसलमाननि सां हिते मुसलमान त ज़ुल्म करे रहिया आहिनि वरी गैर मुस्लिमनि जा मुल्कनि जा मिसाल दे ही भला आहिनि गैर मुस्लिम जेके आहिनि समझो त इन जे रत में किथे रोलो आहे त इस्लाम ते हमला करे रहियो आहे। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में इरशाद फरमाए छॾियो आहे व मन यबतगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिनहु व हुव फिल आखिरति मिनल खासिरीन। याद रखो इस्लाम खां सवाइ जेकॾहिं कंहिं ॿिए मज़हब खे केर पसंदि करे थो इहो कतई रब करीम वटि क़बूल ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह।
अल्लाह ताला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम आंदो आहे दुनिया जहान में मुस्तफा करीम इस्लाम जो पैगाम आंदो आहे ऐं जंहिं बि मुस्तफा करीम जी गुलामी क़बूल कई आहे क़यामत ताईं अल्लाह ताला उनखे इज्जत अता फरमाईंदो दुनिया में हुजे तॾहिं बि इज्जत वारो आहे क़ब्र में वञे इस्लाम सां मुहब्बत दस्त उनखे उते बि इज्जत मिलंदी ऐं रब करीम तो जाने तेन खे क़ब्र में छा पर हशर में अल्लाह इज्जत अता फरमाईंदो रब करीम फरमायो मन युरिदिल्लाहु अन यहदियहु जैसा अल्लाह हिदायत जो इरादो फरमाईंदो आहे यशरह सदरहु लिल इस्लाम उन जे सीने खे इस्लाम जे लाइ खोले छॾे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जाए ते फरमायो इन हदीस मुबारक में फमन शरह सदरहु लिल इस्लाम फहुवा अला नूरिम मिर रब्बिही रब करीम फरमायो जंहिं जे सीने खे रब करीम इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आहे न त अल्लाह ताला उन जे सीने में हिकिड़ो नूर पैदा फरमाईंदो छा पैदा फरमाईंदो आहे ॾाढे ॻाल्हायो उन जी दिल में हिकिड़ो नूर पैदा थींदो आहे वो छा है नूर केड़ो नूर आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछो या रसूल अल्लाह उन जी निशानी केड़ी आ किया समझजे त जी दिल में नूर पैदा थी वियो आहे किया समझजे त इस्लाम सा मोहब्बत करे तो इन जी दिल में नूर पैदा थियो आयो किया समझजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जै जी दिल में रब करीम हो नूर पैदा करे छयो ओ मानू छा कंदो ई जेको धोखे वाली जेका दुनिया आहे आहिस्ते आहिस्ते नई का किनारा कश थियण लगंदो हिन दिल खां हिन दुनिया खां उन जी दिल जेका आहे आहिस्ते आहिस्ते हटंदी वेंदी अॻिते जी तयारी करण शुरू कंदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा मौत न वट आयो ई कोन्हे को पर हो अॻ में ई मौत जी तयारी शुरू करे दींदो सुभान अल्लाह चो मौत खां अॻ में ई जेको मौत खे याद रखे समझो त अल्लाह ताला इन जी दिल में नूर पैदा फरमाए छॾियो चो सुभान अल्लाह अल्लाह जा वली जेके हूंदा आहिनि उहे दुनिया सां दिल नाहिन लगाईंदा उहे जिंदगी में अॻ में ई अॻिते जी तयारी कंदा आहिनि पंहिंजे पाण खे मौत खां अॻ में ई उहे फना करे छॾींदा आहिनि ओ मौत अचे बि उन्हनि जे मथां ओ मौत खां अॻ में ई जिन पंहिंजे पाण खे फना करे छॾियो न त पोइ मौत उन्हनि खे मारे कोन सघंदो आहे भले मौत उन्हनि ते अची बि वञे तॾहिं बि उहे हयात हूंदा आहिनि ज़ोर सां जो सुभान अल्लाह बिटाई घोट फरमायो त मरण अॻे जे मुआ से मरी थियन नमात ले थकजी पियायो जल्दी अरे छा जोर सां जो सुभान अल्लाह मरण खां अॻ में ई जिन पंहिंजे पाण खे फना करे छॾियो आहे अल्लाह जी मोहब्बत में ज़ौक़ ऐं शौक़ में मरण अॻे जे मुआ से मरी थियन नमात हूंदा से हयात जियण अॻे जे जिया उहे हमेशा हयात हूंदा आहिनि हज़रत इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि कुरान करीम में जिते शहीदन जे लाइ चौथे सिपारे में आयतों ज़िक्र थियल आहिनि उन जाइ ते इमाम राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि हिकड़ी हदीस मुबारक नक़ल फरमाई आहे फरमाए तो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यनकुलून मिन दारिन इला दार
वली जेके ब्याहिन जॾहिं बि उन्हनि जे मथां मौत ईंदो आहे उहे मरंदा नाहिन बल्कि हबीब करीम जो फरमान आहे त मौत उन्हनि जे लाइ ईअं आहे ॼण त हिकिड़े घर खां मुंतकिल थी ॿिए घर तशरीफ़ वठी विया आहिनि। अल्लाह जा वली मरंदा नाहिन। हदीस मुबारक इमाम राज़ी जहिड़ो जलीलुल क़दर मुफस्सिर सगोरो उन रिवायत पंहिंजे शाहकार तसनीफ उन ये तफसीर में ज़िक्र फरमाई आहे रसूलुल्लाह जो फरमान आहे त अल्लाह जा वली जेके आहिनि मौत उन्हनि खे न ईंदो आहे पर उहे हिकिड़े घर खां मुंतकिल थी ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। शहीदनि जे लाइ त क़ुरान करीम में रब करीम क़तई फ़ैसिलो फरमाए छॾियो आहे त शहीदनि खे मुअल चओ त न पर शहीदनि खे दिल में ख्याल बि न कजो कॾहिं त कई मरी विया। सम्झो था अॼुकल्ह छा थींदो आहे माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह किन माण्हुनि पंहिंजे किताबनि में लिखियो त माअज़ल्लाह रसूलुल्लाह जे नाले उन्हनि लिखियो आहे लफ़्ज़ चवण ॾाढा ॾुखिया आहिनि पर अक़ीदे सही रखण जे लाइ तव्हांखे मजबूरन ॿुधायां न त लफ़्ज़ अहिड़ा ॾुखिया आहिनि जो मां चई नथो सघां। उन्हनि माअज़ल्लाह किताबनि में लिखियो आहे त रसूलुल्लाह मरी मिटी थी वियो तौबा जो अस्तगफिरुल्लाह। उन्हनि बदबख्तन ज़ाहिर आहे अहिड़ी ज़बान ॻाल्हाए उहो बदबख्ती आहे। रसूलुल्लाह जी बारगाह एॾी वॾी नाज़िक आहे जंहिंजी का हद ई कान्हे। चओ सुभान अल्लाह। कया शेख फरमायो अदब गाहे ज़ेरे सर नफस गुम कर में आयद जुने दो यजीदी जा फरमाए तो आसमान खां हेठ हिकिड़ी दरबारा आहे त आसमानन खां हेठ पर एडी त नाज़ुक आहे जो अर्शे अज़ीम खां वधी गया बारगाह नाज़िक आहे जो जुनैद बायज़ीद बिस्तामी जहिड़ा जलीलुल क़दर अल्लाह जा वली जेके आहिनि हिन जाइ ते ईंदा आहिनि त पंहिंजे साह खे बि बंदि करे गुज़रंदा आहिनि मतां बेअदबी नथी पवे। जेकॾहिं एॾी वॾी नाज़िक बारगाह आहे त ॿुधायो केर चवे त माअज़ल्लाह मरी मिटी थी वियो तंहिंजो मतिलब आहे त जिस्म सरी वियो मिटीअ में मिली वियो इहे कतई तरह सां कोन्हे को। रसूलुल्लाह जो फरमान आहे मिशकात शरीफ में हदीस आहे ॿियनि सही किताबनि में हदीस मुबारक मौजूद आहे। मुस्तफा करीम फरमायो इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया फनबियुल्लाह हय्युन युरज़क़। हबीब करीम फरमायो अल्लाह ताला ज़मीन जे मथां नबियन जे जिस्मन खे खाइण हराम करे छॾियो। चओ सुभान अल्लाह। कहीं भी नबी सगोरे जे जिस्म मुबारक के ज़मीन कान खाईंदी ज़मीन जे मथां रब करीम जो हराम करे छॾियो जो कहीं नबी सगोरे जे जिस्म मुबारक के खाए। पर इहा ॻाल्हि अॼुकल्ह सम्झण ॾाढी सवली आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो ज़मानो आहे अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियो मीडिया ते ईंदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि में ॾिसबो आहे त साल कंहिंखे जहान छॾे थी विया आहिनि अचानक कंहिंजी क़बर खुली पई त उनजो कफ़न बि मेरो कोन थियो। चओ सुभान अल्लाह। आहे हबीब करीम जा प्यारा उम्मती त मुस्तफा करीम जी ज़ात सां जंहिं ताल्लुक़ जोड़ियो अल्लाह कहंदो त ज़मीन उन जे जिस्म खे बि खाईंदी कान्हे उन जो जिस्म बि सलामत रहंदो। ज़मीन मेरी नहीं होती
ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। चलो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो तांदाज़ो लगायो जने रब करीम शहीदन जे लाए इरशाद फरमायो वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंदा रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो ऐ दुनिया वारो खबरदार खबरदार जेके अल्लाह जी राह में शहीद थी विया आहिनि कतई तरह सां दिल में ख्याल बि न कजो त इहे मरी विया आहिनि बल अहयाउन बल्कि इहे ज़िंदा आहिनि इंद रब्बिहिम युरज़क़ून। उन्हनि जे रब करीम वटि उन्हनि खे रिज़्क़ बि ॾिनो वेंदो। शहीद चओ त ज़िंदा आहिनि जिनजो इहो क़ुरान ते ईमान आ त शहीद ज़िंदा आहिनि उहे हथ मथे कनि माशाअल्लाह सुभान अल्लाह। क़ुरान करीम में आहे त शहीद ज़िंदा आहिनि उन्हनि खे मुअल चओ त न पर मुअल ख्याल बि न कजो दिल में सोचजो बि न ज़बान ते आणण परे जी ॻाल्हि पर दिल में बि न सोचजो त के शहीद मरी विया आहिनि। कीअं असां ॾिठो ये तीर तलवारूं खणी करे मैदान में लथा जंग कंदे कंदे कंहिंजी बाह जिस्म मुबारक खां जुदा थी वई, कंहिंजो सिर मुबारक धड़ धड़ धार थी वियो, कंहिंजी जंघ मुबारक कटिजी वई, कंहिंखे उन ये तलवार टुकर करे बाध करे छॾियो ॾिठो सूं हथनि सां उनखे दफनायो वियो। कीअं न चऊं त इहे मरी न आहिनि विया पर अल्लाह करीम फरमायो त इहो तव्हां ज़ाहिरी कुझु ॾिठो आहे तव्हांखे ख़बर नाहे त इन्हनि जी ज़िंदगी कीअं इहो रब करीम थो ॼाणे। तव्हां भले कुझु बि ॾिठो हुजे भले तव्हां हथनि सां उनखे गुस्ल ॾेई करे दफनाए आया हुजो पर तव्हां इहा ॻाल्हि सम्झी नथा सघो वलाकिन ला तशउरून तव्हां इहा सम्झी ॻाल्हि नथा सघो तंहिंजे करे रब करीम जे इन फरमान ते तव्हां अमल कयो। ज़बान सां त न चओ त इहे मरी विया आहिनि पर दिल में ख़्याल बि कॾहिं न कजो त इहे मरी विया। चओ सुभान अल्लाह। हाणे ॿुधायो जेकॾहिं कॾहिं शहीद ज़िंदा आहे त शहीद खे शहादत जो मर्तबो त मिलियो आहे महबूब मदीने वारे जे सदक़े में। ज़ोर सां जो सुभान अल्लाह, अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। हाणे जेकॾहिं हुन ॻाल्हि खे सम्झिजे जेको ॿियनि माण्हुनि जो ख़्याल आहे त पोइ माअज़ल्लाह इहो थींदो शहीद क़ुरान करीम जो फ़ैसिलो आहे त शहीद ज़िंदा आहिनि ऐं पोइ माअज़ल्लाह उन्हनि जे नबीअ जे लाइ चऊं त उहो मरी वियो। तौबा जो अस्तगफिरुल्लाह। ऐं हिकड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां इहा मता केर वरी इन ते एतिराज़ करे तफ़सील खणी उहे पाण सम्झी वेंदा तव्हांखे ॿुधाईंदुसि त वरी पोइ ॿिए पासे हलियो वेंदुसि पर इहो बि मां तव्हांखे यकीन सां ॿुधाए छॾियां त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब करीम सिर्री शहादत जो दर्जो बि अता फरमायो आहे त जहरी शहादत बि अता फरमाई आहे। जोर सां जो सुभान अल्लाह। ये किस्म वरी उहे पाण समझंदा वञी करे महबूब करीम जा प्यारा उम्मती सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ायो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए असां जो अकीदो ईमान हुआ त मदीने वारो जिंदा चाहे मदीने वारो अज बे हयात आला हज़रत फरमाए तो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह। ऐ मदीने वारा अल्लाह जो कसम तू जिंदा तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। जोर से जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजब जिंदा है जेकरे मदीने वारो जिंदा त पो रब करीम जो कसम आहे त मदीने वारो थी भी रहियो जिंदा जेकरे आहे इहो त क़ुरान करीम जे हिन आयत मजा साबित थियो त महबूब जिंदा जेकॾहिं जिंदा त ॿुधे थो। चओ सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो चाचो हजरत अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा करीम जो चाचो जॾहिं न जंगे बदर लगी पाण करीम हिजरत करे मदीने तैयबा आया जंगे बदर में मुस्तफा करीम जो चाचो उन टाइम पे उन अन्या ज़ाहिरी तरह सा कलमो कोन पढ़ियो हुयो। जंगे बदर में मुस्तफा करीम जे सामू काफरन जे पासे खां हजरत अब्बास साईं आयो जंग थी अल्लाह करीम पहरी इस्लाम जी जंग जेका जंगे बदर लगी मदीने तैयबा हिजरत करे अचण खां बाद में 2 साल जेका पहरी जंग लगी जंगे बदर इन में रब करीम मुसलमानन खे 313,000 जे मथा फतह फरमाई। चओ सुभान अल्लाह। फतह मिली 313 सहाबी हुया रसूलुल्लाह जे पासे ऐं होदा 1000 जो तादाद हुयो काफरन जो। मुसलमानन वट न को इतरा घोड़ा न को तीर न तलवार मुख्तसर को सामान हुयो ऐं होदा मुकम्मल हथियारन सा लेस काफरन जो 1000 का वधीक तादाद इहे आया पर अल्लाह ताला एहड़ी मदद फरमाई रसूलुल्लाह अर्ज कयो या रब करीम 3000 मलाइका सगोरा मोकिल। चओ सुभान अल्लाह। नबी करीम 3000 जे लाए अर्ज कयो क़ुरान करीम जे 4थे सिपारे में ज़िक्र थियल आहे रब करीम मेहरबानी फरमाए करे 5000 मलाइका मोकिले जोर से जो सुभान अल्लाह। त जंगे बदर अल्हम्दुलिल्लाह फतह थी उन ये में छा थियो 70 वदा काफर फतुल अबू जहल जहरा में हल्या। चओ सुभान अल्लाह। रब करीम इस्लाम के वडी इज्जत अता फरमाई 70 वदा काफर जहन्नम में पहुंचा ऐं 70 वरी कैद थी आया। चओ सुभान अल्लाह। हाणे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उहे कैदी अची पहुता त मुस्तफा करीम जो चाचो हजरत अब्बास साईं उहो कैदिन में गॾु उन्हनि सां आयो कैद थी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत फैसलो फरमायो
सहाबन सगोरन सां मशवरो थियो कंहिं सहाबी सगोरे का पाण करीमन पुछो त जे ख़बर हाणे इन कैदियुनि सां छा करण घुर्जे तवज्जो आहे जोर सां जो सुभान अल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह नबी करीम पुछा कई त जो ख़बर कैदियुनि सां हाणे छा छा घुर्जे कंहिं कहिड़ी राय ॾिनी कंहिं कहिड़ी राय ॾिनी कंहिं त अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि में पाण सभिनी मां जेके बि सहाबी आहिनि या तव्हां ताईं बि इन्हनि में वेझा वेझा अज़ीज़ आहिनि कंहिंजो जो चाचो आहे कंहिंजो भाउ आहे कंहिंजो सौट आहे कंहिंजो मामू आहे कंहिंजो भाणे जो आके जो भावा ये सभी जा वेझा रिश्तेदार मके वारन में आहिनि तंहिंजे करे बेहतर इहे आहे त इन्हनि खां इन्हनि जी जान जो बदिलो वठी फिदियो वठी करे इन्हनि खे हिन भेरे माफ़ी ॾेई छॾियूं इन्हनि जी जान आज़ाद करे छॾियूं कंहिं इहो मशवरो ॾिनो हज़रत फारूक आज़म खां जो पाण करीमन पुछा कई उमर फारूक अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह ही जेके बि आहिनि न को केर कंहिंजो माइट न को मिट कंहिंजो आहे या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि त ईअं थी चवे त हर कंहिंखे तलवार हथ में ॾियो जेको जंहिंजो वेझो माइट हुजे उहो ई उनजी सिसील आहे अॼु ही असांजा मिट माइट कोन्हनि के अॼु असांखे सिर्फ़ इहो थो नज़र अचे त मोहम्मद करीम जे साम्हूं बीठा अल्लाहु अकबर नारे तकबीर नारे रिसालत रसूलुल्लाह जा आशिक दी नारो लगायो वरी हाफिज बहरा मुखे टोकींदो नारे रिसालत अञा हिकु भेरो मथे हथ खड़ी नारो लगायो नारे रिसालत नारे तहकीक अल्लाहु अकबर चार यार या अली अल मुर्तज़ा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुख्तलिफ सहाबन सगोरन का पाण करीमन मशवरो फरमायो आखिरकार मुस्तफा करीम इहो फैसलो फरमायो त हर कंहिं खां उन जी जान जो एवज़ वठी करे फिदियो वठी करे उन्हनि जी जान आज़ाद कजे हबीब करीम जे फैसले में हिकमत हुई बहरहाल अल्लाह करीम जा पंहिंजा फैसला हिकमतूं आहिनि मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फैसलो फरमायो अल्लाह करीम भी हजरत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु वारी राय के पसंद फरमायो सुभान